जी, हिन वक़्तु मां मौजूदु आहियां जना हॉस्पिटल जे मुर्दाखाने ॿाहिरां। जीअं त शाम जो कुरंगी थाणे जे सऊदाबाद वारे इलाइक़े में पसंदि जो पाणो कदर कुझु ॾींहं अवल जोड़े खे अणॼातल हथियारबंदनि का जॾहिं हू कोर्ट में पेशीअ दौरान आया, हुतां वापसि वञी रहिया त ॿिनि पासनि खां कार ते फायरिंग करे हुनखे क़तल कयो वियो। उन क़तल जे जोड़े खे पोस्टमार्टम लाइ हिन वक़्तु जना हॉस्पिटल में आंदो वियो आहे। ही डेड बॉडी कुझु काफ़ी टाइम खां हॉस्पिटल जी ॿाहिरां मुर्दाखाने जे ॿाहिरां ही काफ़ी देरि खां हिते बीठियूं आहिनि गाॾी में। जॾहिं त जना हॉस्पिटल जो जेको मुर्दाखानो आहे उते हिनखे इन करे शिफ्ट अंदरि न पियो कयो वञे, छो जो ॿुधाए पियो न त हिते लाइट कान्हे का हिन मुर्दाखाने में। लाइट न हुजण जे करे हिननि जो को पोस्टमार्टम न थी रहियो आहे। जी, जना हॉस्पिटल जे मुर्दाखाने में हिते मौजूदु आहियां। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेके ॿ नारी ऐं छोकिरो हुयो हुनजो क़तलु थियो, हुनजे पोस्टमार्टम लाइ जॾहिं हुनखे हिते आंदो वियो आहे त हिते काफ़ी देरि गुज़री वई आहे, कलाक खां 2 कलाक गुज़री आहिनि। त हिन वक़्तु ताईं हिते मुर्दाखाने में हुनखे मुंतक़िल नथो कयो। हुननि जा जेके लाश आहिनि उहे एम्बुलेंस में आहिनि। हितां मूंखे ॿुधाए सघां, ॾेखारे सघां त इहे असां हिन वक़्तु मुर्दाखाने में दाख़िल थी रहिया आहियूं। हिते को बि इंतिज़ामिया जो माण्हू त कान्हे। हिकिड़ो अमले जो नंढो मुलाज़िम आहे, हुनजो चवणु आहे त हिते लाइट डिस्कनेक्ट थियल आहे, जंहिं सबबु पोस्टमार्टम जो अमल रुकिजी वियो आहे। ही इंतिज़ामिया लाइ हिकु सवालिया निशान आहे। कराची जी जना हॉस्पिटल जिते सिहत खाते जूं हूअं त घणियूं दवाऊं आहिनि, पर हिन वक़्तु ही मुर्दाखाने में असां मौजूदु आहियूं। को बि एमरजेंसी में पोस्टमार्टम थींदो आहे, डॉक्टर त कोन्हे को, पर हिन वक़्तु लाइट कान्हे का हिते। आप यहाँ पे क्या करते हैं? इसकी देखभाल करता हूँ। ये शाम से गई हुई है, फेज गया हुआ है। अच्छा, फेज गया हुआ है, लेकिन ये मुर्दा खाना है, यहाँ पे लाइट नहीं है, तो अब 2 घंटे से मैयतें बाहर खड़ी हैं। भाईजान अभी तो आधा घंटा भी नहीं हुआ मैयत आई। मैं खुद 2 घंटे से यहाँ पे खड़ा हूँ, मैयतें खड़ी हैं। अब लाइट कब तक बहाल हो सकती है? कुछ पता है? कोई इंतजामिया का बंदा है? भाईजान इंतजामिया ये किसी को पता होगा, हमें क्या पता। नहीं, हम किसी को तो तब पता हो जब इलाके की बंद हो, हॉस्पिटल की बंद है। कोई इमरजेंसी जनरेटर नहीं है यहाँ पे? जनरेटर का नहीं है हमारे, तो ये हम तो इधर ही बैठे हुए हैं। 7 बजे से, मैं 7:30 बजे से दुकान खोल के बैठा हूँ ये मुर्दा खाना, मगर लाइट थी पहले, चली गई। शायद चौकीदार आहे, हिन जो चवणु आहे त लाइट वई आहे ऐं लाइट वञण जी का सबबु न आहे। हिते को सहूलियत कान्हे का, त को उन हवाले सां जॾहिं इहे ॿाहिरि लाश पिया आहिनि एम्बुलेंस में ऐं उनजी लाइट न हुजण जे करे पोस्टमार्टम न थी सघियो आहे। पोस्टमार्टम में देरि थी रही आहे। पुलिस वारा पार्टी बि हिते मौजूदु आहे। पुलिस पार्टी जो बि चवणु आहे त असां मयत खे बर वक़्तु हिते मूव करे खणी आया आहियूं, ज़रूरी काग़ज़ी कार्रवाई करे वरिती आहे। फर्दर कार्रवाई जे लाइ असांखे हिते पोस्टमार्टम थींदो, उन खां पोइ ॾींदो। जना हॉस्पिटल कराची जी वाहिद उहा अस्पताल जिते दवाऊं वॾियूं कयूं थियूं वञनि, त असां वटि हर सहूलियत आहे। हिते जीअरनि लाइ त दवा कान्हे, पर मुर्दा खाने में मुअलनि जे लाइ लाइट कान्हे जो उन्हनि खे हिते मूव करे अंदरि रखियो, ॿाहिरि हेॾी गर्मी जहिड़ी टेम्परेचर में एम्बुलेंस में हुनजो मर पिया आहिनि।